अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं चाकर ख़ान पंहिंजी मसइला हल करण जे लाइ पुरज़ोर ॾिनो वेठो आहे ऐं जाबर इन कम खे ख़राबु करण जे लाइ ज़बरदस्त हाणे एक्शन कंदो। छो त हाणे जाबर जो वारो आहे एक्शन ॾेखारण जो। पहिरियों ॿिनि जा तव्हां एक्शन ॾिठा, लेकिन हाणे चाकर ख़ान जे साम्हूं जाबर ईंदो ऐं हमलो कंदो। नालो वरी जेको आहे अहिड़े हिसाब सां ई अकबर ख़ान जो थींदो, चाकर ख़ान जो अॻियां वार विच में जाबर करे वेंदो ऐं अहिड़े हिसाब सां चाकर ख़ान सम्झो त इहे हमलो मुंहिंजे मथां अकबर ख़ान करायो आहे, फ़ैसिले जो चई करे धोखो कयो अथई। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा।